अॼु असांजे लाइ वॾी हिकिड़ी ख़ुशनसीबी आहे त असां वटि सिंधी अदब जो अहम नाम ॾाहो नक़ाद शाइर ऐं सिंधी गज़ल जो त जंहिंखे इमाम शाइर चई सघिजे थो हुनजो इलाही कमु आहे शाह लतीफ़ जे हवाले सां ऐं क्लासिकी अदब ते जदीद सिंधी शाइरी ते प्रोफेसर साजिद सुमरे साहिब जो कमाल जो कमु आहे उहो अॼु असां सां गॾु आहे असां वटि कई आयो आहे भाल भलाया अथसि असां ते महिरबानी कयूं अथसि ऐं असां चऊं था त उन सां जेका असां अॼु कचहरी कयूं त उहो अव्हां सभिनी दोस्तनि ताईं पहुचे त जीअं असां शौरी तौर ते हिन पंहिंजी सिंध जी धरती ते पंहिंजी जेका स्ट्रगल आहे पंहिंजी सोच आहे उन त ऐं मां प्रोफेसर साहिब जो शुक्रियो अदा करण खां असां गॾोगॾु गुफ़्तगू इन ते ई कंदासीं त असीं किथे बीठा आहियूं असांजूं जेके हालतूं आहिनि सिंध किथे बीठी आहे असीं किथे बीठा आहियूं असांजो अदब असांजी सियासत असांजो समाज इन हवाले सां प्रोफेसर साहिब खे गुज़ारिश कंदासीं त गुफ़्तगू साईं तव्हांजी वॾी महिरबानी सिंधियत पी संघ जे सेक्रेटरी जनरल साईं फकीर परेल साईं जी महिरबानी पुनाकल जे ॿियनि दोस्तनि सभिनी जी महिरबानी साईं ज़ुल्फ़कार साईं आसन खोसो साहिबु सीनियर माण्हू आहे साईं फौजी संघ जी महिरबानी हाणे बुनियादी ॻाल्हि इहा आहे त इहो बस जीअं सवेरे थियो पियो पए पाण साईं ॻाल्हि कई पए विल जी त मूं अर्ज़ु कयो त इन विल ते फ़लसफ़े नफ़्सियात में इंसानी तारीख़ में वॾा बहस थिया आहिनि वॾी थ्योरीज़ लथियूं आहिनि हिन में वॾो नालो जेको अचे थो उहो स्पाइनोज़ा जो आहे ऐं स्पाइनोज़ा चयो आहे त विल जेका आहे सा उहा विल टू लिव आहे माण्हू वटि विल आहे ई कोन फ़र्दु जेको आहे सो हालतुनि जो फितरत जो मोहताज आहे हुनजे राम कर्म ते डिपेंडेंट आहे ऐं अहिड़ी साॻी ॻाल्हि लॻभॻि जेका आहे सा कार्ल मार्क्स पंहिंजी थ्योरी में क्लासिकल जेका कार्ल मार्क्स आहे उन में दास कैपिटल या हुनजे जेको कम्युनिस्ट मैनिफेस्टो वारो जेको फ़लसफ़ो आहे उन में उन मुआशी जबरियत जी जेका ॾिनी आहे थ्योरी उन साॻियुनि ॻाल्हियुनि खे फिराए घिराए हाणे वरी न्यू मार्क्सिज़म में या स्ट्रक्चरल मार्क्सिज़म में बि जेको आहे सो जेके वॾा नक़ाद साम्हूं आया आहिनि ख़ुदि मार्क्सिज़म जा उन्हनि बि अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं फिराए घिराए हाणे तव्हांजो सुवालु बेसिकली आहे त सिंधी समाज किथे बीठो आहे सियासत किथे बीठी आहे अदब किथे बीठो आहे हालतूं किथे बीठियूं आहिनि ऐं इहो साॻियो ई जेको जवाबु आहे उहो आहे मार्क्सिज़म जो जेको बहस आहे इहो उहो ई सुवालु आहे त हर समाज बेसिकली पंहिंजे मख़सूस समाजी वजूद जो किरतबो ऐं मज़हर हूंदो आहे ऐं समाज मां मुराद आहे सॼे समाज जो सुपर स्ट्रक्चर ऐं तव्हां जेके इशारा ॾेई वियो उहे सुपर स्ट्रक्चर जूं शिकिलियूं आहिनि अदब समाजी शौर जी हिकिड़ी शिकिल आहे अदब ऐं जमालियात सियासत समाजी शौर जी हिकिड़ी शिकिल आहे जेकी सियासियात ऐं सियासी जेको आहे सो पासो चइजे थो ऐं उनजी बीहक ऐं उनजो बुनियादु साॻियो वरी इकानमी ते बि अची थो वञे उन में पॉलिटिकल इकानमी ॿई पासा अची था वञनि यानी हिक ई वक़्तु 4-5 शिकिलियूं मुतयन थी वयूं त इकानॉमिक्स तव्हांजे समाज जी इक़्तिसादियात तव्हांजे समाज जी सियासियात ऐं तव्हांजे समाज जा कानून ऐं तव्हांजे समाज जी सॼी जेका आहे बीहक हाणे इहे सभु डिपेंडेंट आहिनि पंहिंजे इंफ्रास्ट्रक्चर ते जंहिंखे चइजे त सब स्ट्रक्चर या उनजो जेको जोहर आहे यानी मज़हर जेका शइ मथो नज़र अचे थी उहा मज़हर आहे असां तव्हांजो हीअ शिकिलियूं शबे हीअ जेको जेकॾहिं को माण्हू सिहतमंद आहे त छो आहे इहो मज़हर उन जोहर जो नतीजो आहे जेको बुनियादी तौर ते सबबु आहे जोहर सबबु हूंदो आहे मज़हर नतीजो हूंदो आहे यानी उहो सबबु आहे त असां फलाणे जेको सिहतमंद माण्हू आहे त उन छा खुराक कई आहे इहा उनजो मज़हर आहे ऐं हिकिड़ो माण्हू बीमार आहे ग़रीब आहे निबल आहे ऐं उनजी चहिरे में उहा रौनक न आहे उहा रतो रत न आहे त माना इहो मज़हर आहे उन जोहर जो त हुनजी जेका खाद खुराक ऐं हुनजी केमिकल जेका आहे हाणे ईअं ई जेको आहे सो समाजनि में बि ईअं ई हूंदो आहे जंहिं समाज खे ॾिसणो हूंदो आहे मतिलबु पाण सिंधी समाज खे ॾिसूं था हिकिड़ो वॾो जमूद आहे एॾो जमूद आहे जंहिं ते पाण गुज़िरियल हज़ारनि सालनि जी तारीख़ में जेकॾहिं नज़र फेरायूं त मुंहिंजे ख़्याल में एॾो वॾो जमूद एॾो वॾो बहिरान एॾी वॾी गिंजरियल सूरत हाल शायदि ई मिले ऐं उनजो तइयन वरी ईअं न कबो त मिसाल
सिंध में को मिसाल मोहन दड़े जो मिसाल खणी अचूं या क़ब्ल मसीह जे कंहिं तारीख़ी दौर जो मिसाल खणी अचूं त उनखे असां चऊं था जो कि दौर खां बहितर आहे उहो वरी कंपेयर थींदो त उन दौर जूं हालतूं उन दौर जो 2021 जी संद ऐं उनजो समाजी वजूद ऐं समाजी शऊर हाणे उन कंपेरिज़न ऐं उन लेवल ऐं नहज ऐं उन सॼे जेके चइजे त फार्मूले तहत जॾहिं ॾिसूं था त सिंध जी हीअ हालत हीअ सूरत हाल ॾाढी गंभीर आहे ॾाढी ख़तरनाक आहे ऐं इहो सॼो समाजी जेको मज़हर आहे यानी समाजी शऊर जूं जेतिरियूं बि शिकिलियूं आहिनि जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो जंहिंमें अदबी सूरत हाल सियासी सूरत हाल मुआशी सूरत हाल ऐं सॼी समाज जी अख़लाक़ियाती क़ानूनी हर पासे खां सॼो डामाडोल ईअं जेको आहे सो माण्हुनि खे मारियो वञे घरनि में घिरी नियाणियुनि खे मारियो वञे सो इहो सॼो आहे यानी मज़हर तव्हांजे उन सॼे सिरिश्ते जी बुनियाद जो जेको जोहर आहे तव्हांजो उहो आहे तव्हांजो मुआशी इक़्तिसादी निज़ाम उहो कहिड़ो आहे ऐं उहो आहे तव्हां वटि ज़रई जागीदाराना मुआशी इक़्तिसादी निज़ाम जंहिंजे करे ही सूरत हाल साम्हूं आहे सबबु उहो आहे हीउ हुनजो नतीजो आहे यानी दुनिया में तव्हां ॾिसो त फ्रांस वारे फ्रेंच रेवोल्यूशन वारे ज़माने में हुननि जागीदारी मां शहनशाहियत मां ऐं इन गंद मां जान छॾाए छॾी यूरोप सॼे जे अंदरि जेको आहे सो यदि 14, 15, 16 ईस्वी सदी ताईं जेको रेनासां जो इनकलाब आयो आहे उनजा जेको आहे सो सॼो इर्तिकाई जेको पहलू आहे उन ते निगाह विझूं त हुननि उन ज़माने में जागीदारीअ मां इन्हनि गंद मां जान छॾाए छॾी ऐं अॻिते वधी आहे असां 2021 में बि माना अञा ताईं का मुकमिल क़ौमी समाज वारी सूरत हाल त घणी परे जी ॻाल्हि आहे पर असां पंहिंजे जेको सॼी दुनिया में ख़तमु थी चुको आहे जागीदारी ज़रई मुआशी निज़ाम या निज़ाम ईशत जेको मोड ऑफ प्रोडक्शन ख़तमु थी चुको आहे फना थी चुको आहे ऐं जेको हलण जी क़ाबिल ई न आहे छाकाणि त काइनात में हर शइ जी हिकिड़ी उमिरि हूंदी आहे हीअ मोबाइल केतिरो हलंदी हिनखे जेतिरो बि तव्हां छिकियो वरी हिकिड़ी मक़सूद उमिरि आहे हीअ सेवर आहे बल्ब आहे तव्हांखे मिले थो दुकानदार तव्हांखे सिग्नेचर सही करे थो ॾिए उनजी ख़बर आहे त इहो हलंदो ई साल या 2 साल या जेतिरो उन कलाक तय आहिनि 1000 कलाक 2000 कलाक 5000 कलाक 500 कलाक उन तय हूंदा फार्मूले में छाकाणि काइनात में का बि शइ मुस्तक़िल आहे ई कोन हीअ बोतल आहे हिकिड़े ॾींहुं फना थी वेंदी ऐं हिननि सभिनीनि शयुनि ते सेकेंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक अप्लाई थींदो फिज़िक्स जा कानून अप्लाई थींदा तंहिंजे करे शयूं पंहिंजो शेप बदिलाइनि थियूं पंहिंजे जोहर में साॻियूं रहनि थियूं ऐं मादो या एनर्जी या मादो कन्वर्ट थींदो तंहिंजे करे हीउ निज़ाम बे ख़तमु ख़तमु थी वियो सॼी दुनिया जे अंदरि हाणे दुनिया ऑटोमाइज़ेशन जे तरफ़ वई आहे हाणे दुनिया जे अंदरि जेको आहे सो जिस्मानी जेको महिनत वारो पहलू हो उहो बि ख़तमु थी वियो आहे लॻभॻि हाणे जेको आहे तव्हांखे चांहि करे ॾियण लाइ ऐं घर जो कमकार करे ॾियण लाइ तव्हांखे रोबोट मुयसरु आहे इवन तव्हांजा अरब शहज़ादा जेको आहे हाणे को बॉडी गार्ड जो जेको आहे वॾो जेको फ़ौज नथा खणी हलनि हिकिड़ो बॉडी गार्ड आहे जेको रोबोट आहे उन में 360 त रुगो कैमराऊं लॻल आहिनि यमन जे बादशाह वटि उहो वीडियो वायरल आहे मुंहिंजी पोस्ट ते पियो आहे सॉरी वाल ते पियो आहे उहो यमन जो शहज़ादो जेको चाहे त 5 लख फ़ौज गॾु खणी सघे थो पर उनखे ज़रूरत न आहे साइंसी दौर आहे हुन जेको आहे हिकिड़ो रोबोट रखी छॾियो आहे छाकाणि त ऑटोमाइज़ेशन जो ज़मानो आहे उहे अरब जेके 1937 ताईं असां वटि जेको आहे सो कराची में ट्राम हलंदी त हुननि वटि जेको आहे गदहगारे ते ऐं गदहनि ते जेको आहे पाणी खजंदो हो मके ऐं हिन मदीने जी हालत इहा हुई 1937 ताईं सो उहे एॾा तरक़ी करे विया अरब छो त हुननि पंहिंजो निज़ाम मईशत चेंज कयो मोड ऑफ प्रोडक्शन चेंज कयो हुते सनअती समाज अची वियो आहे उते माना हुननि उते पंहिंजे समाज खे जंप लॻाया डेवलप कयो आहे हाणे ईअं माना हीउ ज़रई जेको मोड ऑफ प्रोडक्शन वारो जेको सिलसिलो हो उहो दुनिया मां काइनात मां ख़तमु थियणो समाज मां ख़तमु थियणो पर असां निगाहियो वियो आहे तूल ॾिनो वियो आहे अजायो जंहिंजे करे हीउ सॼो जेको आहे माना हिकिड़ो जमूद आहे हिकिड़ी शइ तव्हांजो अदब क्लियर न आहे तव्हांजी सियासत क्लियर न आहे तव्हांजी मईशत क्लियर न आहे ईअं चई सघिजे थो त जेका सिंध जी क़ौमी क़यादत आहे उहा बहिरान जो शिकार आहे उहा रोल अदा नथी करे सघे जंहिंजे करे असां अॻिते वधी न सघिया एक्ज़ैक्टली साईं क़यादत वटि उहो शौरी कोन्हे मां ॾाढो वाज़े आहियां त सिंध जी मजमूई सियासी क़यादत मजमूई सियासी क़यादत उहा पार्लियामेंट में वेठल हुजे पार्लियामेंटी सियासत वारी जेका क़यादत हुजे उहा पीपल्स पार्टी हुजे उहा GDA हुजे उहो सिंध जो पीर ऐं मीर जेको बि इक़्तिदारी धुर सां भाॻायल आहे उहो हुजे या कॉम्प्रस जेको पार्लियामेंटी सियासत जो मुखालिफ़ आहे उहो हुजे ऐं ॿिन्ही ते पियो जनरली ॻाल्हायां त सिंध जी सियासी क़यादत वटि हिन महिल उहो शऊर ऐं उहा जेके चइजे त वीहनि ई कोन्हे ऐं लतीफ़ साईं अहिड़नि माण्हुनि जे लाइ चयो त सुहा चांहि सुध न ॾीन ससुई पुछ मसे मतां ई तोखे बुझाइनि मार्गनि ही उहे असांजा रहनुमा आहिनि जेके जिन वीचारनि जी का वीहनि कोन्हे का लेवल कोन्हे नंढड़ा ऐं हुनजा पेटी मफ़ाद आहिनि
उन्हनि खे बंगला खपनि, उन्हनि खे पंहिंजे ॿारनि जे लाइ के नौकिरियूं खपनि, के जेका गाड़ियूं खपनि, ज़मीन प्लाट खपनि, हुननि खे क़ौम, वतन, तारीख़, समाज, इंसानियत सां को सरोकार ई कोन्हे, जंहिंजे करे हुननि जी का लाइन कोन्हे, हुन जो को वियन कोन्हे, हुन वटि सचाई ऐं बहादुरी कोन्हे, हुन वटि सिर्फ़ु ऑपरचुनिज़म आहे ऐं बीकावली ज़हनियत आहे। इन बीकावलियत असांखे तबाह कयो आहे। क़ौमुनि में ईअं न थींदो आहे, समाजनि में ईअं न थींदो आहे, समाज हली न सघंदा आहिनि ऐं जे हलंदा आहिनि त हुनजी शिकिल अहिड़ी हूंदी आहे, धड़ रेढा बूथ बाकरा। ऐं उन समाज में ईअं हूंदो आहे त सरेआम जेका सो नाज़ुम जोखे खे शहीद कयो वञे, सरेआम वधी फामीदा सियाल हुई, उनखे घर में गिरी बचनि ॿारनि जे साम्हूं गोलियूं हयूं वञनि, उनखे शहीद कयो वञे। हीउ कहिड़ो सो अदे वहशत में बि ईअं थींदो, कपले बसी में ईअं थींदो ऐं दुनिया में 1000 साल अॻु इहे सभु शयूं ख़तमु थी वयूं। असां वटि अञा 21 सदीअ में इहे शयूं हलनि थियूं। इन जो मतिलबु इहो आहे तव्हां वटि विल न आहे, तव्हां वटि क़ौमी ऐं समाजी विल न आहे, तव्हां वटि जेको आहे सो अथॉरिटी न आहे, तव्हांजी सियासी क़यादत जेका आहे ई कोन, क़यादत जो बहिरान आहे सिंध में ऐं सियासी क़यादत इर्तिका बि रुकियल आहे, इर्तिका बि रुकियल आहे, इर्तिका बि रुकियल आहे। इन में हाणे ॾिसो न, इर्तिका हूअं हूंदी आहे ॿिनि क़िस्मनि जी। हिकिड़ी हूंदी आहे, इहो कार्ल मार्क्स खां कंहिं माण्हू सवाल कयो त अगरि इर्तिका मुस्तक़िल ऐं पाण मुरादी आहे त पोइ इनकलाबनि जी ज़रूरत छो आहे, त उन जो जवाबु इहो आहे त इनकलाब हूंदो आहे फितरत ऐं तारीख़ जे लुज़ूम खे तेज़ रफ़्तारी वठाइणु, रफ़्तार में आणणु, उनखे अॻु भरो करणु, ऐं रद्द इनकलाब हूंदो आहे तारीख़ जे अमल ऐं लुज़ूम खे ब्रेक हणणु, उनखे रोकणु, उन अमल खे डिस्टर्ब करणु। इनकलाब रद्द इनकलाब इहो आहे त इर्तिकाई अमल में हिकिड़ो जेको पासो आहे इनकलाब वारो, उहो उन अमल खे तेज़ कंदो आहे। यानी जेका शइ असांखे साल में मिलणी आहे उहा महीने में मिलंदी, जेका महीने में मिलणी आहे उहा हिकिड़े ॾींहं में मिलंदी। बिल्कुलु ईअं जीअं तव्हां हितां कराची वञो, हिकिड़ो माण्हू पंधु वञे त उनखे शायदि महीना लॻंदा, हिकिड़ो माण्हू जेको आहे मोटर साइकिल ते वञे त 2 ॾींहं लॻंदा, साइकिल ते वञे त 2-3 हफ़्ता लॻंदा, ऐं जेकॾहिं जहाज़ ते वञे त अधु कलाकु लॻंदो, कार ते वञे त उनखे 5-7 कलाक लॻंदा, पर हवाई जहाज़ ते उनखे सिर्फ़ु अधु कलाकु कराची लॻंदो लॻभॻि। हाणे इहो आहे रफ़्तार, माना उहा शइ तय ज़रूरु थियणी आहे। जेकॾहिं हुनखे इर्तिकाई मरहले लाइ छॾे ॾिजे त उहा पंहिंजो पाण जेको जो आहे उहो थींदो ज़रूरु। अच्छा, इन हवाले खां एतिरो बि ॻाल्हाईंदो आहे त नाउमीदी जी ॻाल्हि न आहे। काइनात में जॾहिं डायनोसॉर जहिड़ियूं बलाऊं ख़तमु थी वयूं, वॾी वॾी बीमारियूं ख़तमु थी वयूं, वॾा वॾा अलाए कहिड़ा जेको आहे सो फिरौन ऐं जेको आहे सो सिकंदर आज़म जहिड़ियूं बलाऊं ख़तमु थी वयूं, वॾा रज़न जेको आहे सो हुकुमरान ऐं शहनशाह ऐं रूई ज़मीन ते हुकुमरानी कंदड़ बादशाह ख़तमु थी विया, त पोइ हीउ जेको आहे सो ज़ुल्म, हीउ जेको आहे सो दौरु छो न ख़तमु थींदो? इहो ॾेठ ख़तमु थींदो, वक़्तु उते ईंदो, पर उन में इहो आहे त असांजो वक़्तु ज़ाया थो थिए ऐं असां बाक़ी क़ौमुनि वांगुरु ऐं हिन जदीद साइंसी जेको आहे सो दौर में फ़ाइदो नथा वठूं ऐं असांजो लॉस थींदो, नुक़सानु थींदो। इर्तिकाई अमल पंहिंजी जाइ ते थींदो, पर इनकलाबी रस्तो अगरि बंदि आहे ऐं उहो नापीद आहे सिंध में, वञी यदि उन स्पीड खे ऐं उन रफ़्तार खे वधीक स्पीड वठाए असां तकिड़ा नतीजा नथा वठूं तारीख़ी लुज़ूम जा, त पोइ असांजो ऐं असांजी क़ौम जो, तारीख़ ऐं वतन जो ऐं सॼे ख़िते जो नुक़सानु आहे। ऐं जे असां हुनखे छॾे था ॾियूं नेचुरली त उहा शइ पोइ बि थींदी ज़रूरु, पर थींदी त पंहिंजे रंग में थींदी ऐं न ॼाण कॾहिं थींदी, पोइ असांजी उहा वस में न आहे। इनकलाब उहा शइ वस में खणी अचबी आहे ऐं रद्द इनकलाब जी ज़रूरत चाहींदियूं आहिनि त उहा असांजी वस में हुजे, असां हुनखे कॾहिं बि ॿूर थियणु न ॾियूं, उन मरहले उन तारीख़ी लुज़ूम खे मुमकिन न बणायूं। रद्द इनकलाब जी क़ुवतूं जेके बि हूंदियूं आहिनि जंहिं बि शिकिल में, जंहिं बि तारीख़ जे ज़मान मकान में, उहे इहो ई चाहींदियूं आहिनि त असां इर्तिका जी जेका रफ़्तार आहे उनखे रोके पंहिंजे मफ़ादनि तहत हलायूं ऐं उनखे अॻिते वधण ई न ॾियूं। सो इहो आहे त माना इर्तिका रोकण वारी ॻाल्हि, त उन में इहो हिकिड़ो पंहिंजे जाइ ते जेके चइजे त हिकिड़ो मोहरक ज़रूरु आहे, पासो ज़रूरु आहे, पर इहो आहे त उन्हनि सभिनीनि शयुनि खे पोइ बि वक़्त जूं जेका सियासी क़ुवतूं ऐं जिन वटि अवाम जी नुमाइंदगी हुजे या जिन वटि अवाम जो दर्द हुजे, उन्हनि जो कमु हूंदो आहे त उहो अॻिते वठी वञनि। हाणे ॾिसो अलमियो ॾिसो तव्हां सिंध जो, त इम्तियाज़ पंहिंजो शेख साहिबु सेक्रेटरी हुयो, ब्यूरोक्रेट हुयो, तव्हांजी मतावक राशदी ब्यूरोक्रेट हुई, सेक्रेटरी थी, इहे ॿई माण्हू रिटायर थी वरी वञी MPA वॾेरा थिया ऐं वॾेर को अंदाज़ अपनायो, पर उहे सरमाएदार न थिया, सनतकार न थिया। ऐं जे उन्हनि जी का इन्वेस्टमेंट आहे त वरी बि कराची जे पासे जे पंहिंजे शिकारपुर में, पंहिंजे लाड़काणे में, सक्कर में, पनागल में, घोटकी में, इंटीरियर सिंध में उहो सनती जेको आहे हुनजो ज़हन ई कोन्हे। सिकंदर जेतो ई हेॾो वॾो सिंध जो सरमाएदार आहे, हुनजी सनत जो सॼो तवजो कराची आहे बाबा, लाड़काणे में, तव्हां सिटीअ में, तव्हां शिकारपुर में, तव्हां ठुल में, कश्मीर में, कंदगोड़ में सनत चवनि था लॻा, सॼी दुनिया सनत ई थी वई आहे। मूं अर्ज़ु कयो सनत खां अॻिते निकिरी वई आहे, ऑटोमाइज़ेशन रोबोटाइज़ेशन जो फेज़ थो हले दुनिया में, जापान ऐं चाइना सॼो कंप्लीट ऑटोमाइज़ेशन रोबोटाइज़ेशन थी वई आहे।
उते तव्हांखे चांहि बि रोबोट करे ॾींदो, उते तव्हांखे हाणे गाॾी बि रोबोट थो हलाए, जहाज बि रोबोट थो हलाए। अञा मज़ीद अॻिते वञे थी शइ, तव्हांजी चाबी गुम थी वई, रोबोट खे तव्हां चओ तव्हांखे चाबी ॻोल्हे ॾींदो। हर कमु उते रोबोट था कनि। ऐं तव्हांजी हालत इहा आहे, माना असांजे समाज जी हालत इहा आहे त असां अञा ज़रई मुआशिरो, अञा जागीदार भुतारा वटायूं जेको MP हूंदे पंहिंजे माण्हूअ खे महज़ इन करे थो क़तल करे छॾे, सरेआम त हुनजा महिमान जेके अरब हुया, यानी हे 712 जो दौर खां बि चढ़ी वियो न, एॾो वॾो ज़ुल्म। 2021 में 712 जी जेका रिवाइवल थी असांखे नज़र अचे त हिकिड़ो अरब अचे थो, उहो हिते गैर कानूनी इंटरनेशनल कानून मूजिबि ऐं हिन ख़ुदि रियासत हिन सूबे जे कानून मूजिबि हिकिड़ो गैर कानूनी कमु आहे पखीअ खे मारणु। ऐं उन मखसूस इलाइक़े में उन ते हिकिड़ो नौजवान उथी हुनखे चवे थो नाज़िम नाले त उतां जो वॾेरो जेको आहे छा नालो MP जो गिरफ़्तार थियो आहे, अवेज़ गोराम। उहो अवेज़ गोराम रवायती जागीरदार आहे, उहो पाण खे ख़ुदा थो सम्झे ऐं जेको आहे उहो हुन नौजवान खे क़तल करे थो छॾे, घर खां खणी थो वञे घुराए, पंहिंजा बॉडीगार्ड मोकिले थो, हुनखे घुराए थो, क़तल थो करे। 2021 में यार हद आहे, इहो छा आहे? ही लम्हे फिक्रिया आहे पीपल्स पार्टी जे लाइ, बिलावल भुट्टे ज़रदारी जे लाइ, ख़ुदि ज़रदारी साहब जे लाइ, ऐं पीपल्स पार्टी सॼी क्रीम ऐं जेका सो हुनजी जेका आहे जंहिंखे चइजे त थिंक टैंक जे लाइ अगरि आहे त मूंखे नथो लॻे त का थिंक टैंक आहे। कई दफ़ा मज़मून लिखिया आहिनि, किताब लिखिया आहिनि त पीपल्स पार्टी वारो आहे त हुननि खे सलाहकार मिलंदो ई न आहे, हुननि खे कंहिं रस्तू ऐं बीरबल जी ज़रूरत ई न आहे, हू पंहिंजो पाण सभु कुझु आहे, वन मैन शो आहे। छो त जागीदारी निज़ाम मईशत आहे न, जागीदारी इख़्लाक़ियात आहे न। हाणे तव्हां ॾिसो सिंध जे अंदरि का हिकिड़ी जमहूरी पार्टी कोन्हे, पलीअ साहब मरे थो त हुनजो पुटु वेठो आहे, शहीद पंहिंजो ख़ालिद अहमद सुमरो जेको आहे शहीद थो थिए त उनजो पुटु उनजो नुमाइंदो आहे, बशीर कुरैशी मरे थो त उनजो पुटु उनजो जेको आहे पार्टी जो मालिक। आख़िरी छो या त शहंशाह जागीदारी था, जमहूरी अमल त न थियो, ईअं छो? बेनज़ीर मरे थी त हुनजो जेको आहे पुटु अची जेको आहे पार्टी चेयरमैन थो थिए। भई किथां जो इहो कानून आहे, किथां जो दस्तूर आहे? त किंगडम आहे 21 सदी में। ऐं उनजो नतीजो इहो निकिरंदो त तव्हांजो हिकिड़ो MP सरेआम हिकिड़े नौजवान खे शहीद कंदो ऐं तव्हांजे सॼे समाज में बिल कोन्हे, क़ौमी तहरीक जी बिल कोन्हे, क़ौम परस्तनि जी बिल कोन्हे, क़ौम परस्तनि जी का अथॉरिटी कोन्हे, कंहिं माना अथॉरिटी सोसाइटी में आहे। यानी माण्हू हूंदा आहिनि, सियासी लीडरशिप हूंदी आहे त उहो हूंदो आहे सूर्य बादशाह वांगुरु सोचणु, उहो हूंदो आहे शहीद अलावत सुमरे वांगुरु सोचणु, उहो हूंदो आहे GM सैद वांगुरु सोचणु। GM सैद डायनामिक पर्सनैलिटी कोन्हे, VN ई कोन्हे, विज़डम ई कोन्हे। यानी उहे माण्हू मरी विया, 10 माण्हू जिन वटि तारीख़ जो जेको आहे हूंदो आहे, जानबदारी जो सिर्फ़ु जेको आहे तसवर, हू सिर्फ़ु पंहिंजी तारीख़ सां जानबदार हूंदा आहिनि, हू पंहिंजे उसूलनि सां नज़रियनि सां जानबदार हूंदा आहिनि, हू जेको आहे ऐं हुननि वटि लालच लोभ इहे हूंदा ई न आहिनि। असां वटि हिन वक़्तु हिकिड़ो अहिड़ो क्रेज़ आहे, सिंध में भींग आहे। तव्हां वटि दुनिया में 206 जे क़रीब मुल्क आहिनि, 206 मां लॻभॻि 5 या 7 या 6 ईअं आहिनि दुनिया में। हिकिड़ो मुल्क, हिकिड़ी रियासत, हिकिड़ो सूबो ॾेखारियो जंहिंजी हालत सिंध जहिड़ी हुजे। यानी सॼी तव्हांजी सोसाइटी, सिंधी सोसाइटी, सिंधी समाज सॼो जेको आहे बग़ैर अथॉरिटी जे आहे, सभिनी खां अथॉरिटी कोन्हे। सरेआम माण्हू मारिया वञनि, सरेआम न्याणियुनि खे क़तल कयो वञे। तव्हां वटि को जेको आहे को सभु निंड पिया आहिनि, कंप्रेसर निंड पिया आहिनि, पार्लियामेंटी माण्हू निंड पिया आहिनि। अञा पार्लियामेंटी धुरियुनि जे तरफ़ां चङा मुड़ुस मेड़ियूं खणी नाज़िम जेका जोखे त असर था हुजनि। ऐं ईअं ई थियो आहे, असां वटि हमेशह जेको बि मज़लूम मरंदो आहे हुन वटि ॾाढा मुड़ुस अची वेही रहंदा आहिनि, पटका मेड़ क़ुरान न्याणियूं। ऐं जे ॾाढो मरे, पहिरीं त मरंदो कोन, पर जे मरे त उहो मज़लूमनि जो सॼो ख़ानदान, सॼो नसुल तबाह थी वेंदो। ऐं इहो सॼो आहे तव्हांजो निज़ाम मईशत जे करे, उन पंहिंजे समाजी जेका आहे वजूद जी जेका बेसिक इंफ्रास्ट्रक्चर जे करे, जंहिंजे करे ही समाजी शऊर, ही समाजी सुपर स्ट्रक्चर तव्हांजे साम्हूं बीठो आहे। असांखे ज़रूरत आहे त असां ज़रई मुआशिरे मां अॻिते वधी सनती मुआशिरे में अचूं, सनती मुआशिरे मां अॻिते वधूं। ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हांजी क़यादत वटि अहिड़ी बिल हूंदी, क़ौमी बिल थींदी आहे। पाण फ़लसफ़े नफ़्सियात ते ॻाल्हायोसीं, उहे अलॻि शयूं आहिनि त इनफ़रादी बिल आहे या न आहे, उहो अलॻि पासो आहे, पर क़ौमी बिल ऐं समाजी बिल ज़रूरु थींदी आहे। ऐं उहा जेसि ताईं न आहे, समाज तरक़ी न करे सघंदो। चऊं था सालनि खां कमु थींदो पियो अचे। हिकिड़ो रिवायती अंदाज़ जो कमु आहे त साॻिया रसाला ॿीहर नए छापे जी सूरत में छपाइनि था। ॿियो इहो आहे त बेतन जेको आहे सम्झाइणु ॾियनि था पिया। जेका रिसर्च हुजणु घुरिजे, जेका तहक़ीक़ हुजणु घुरिजे, उनखे उन जदीद अंदाज़ जी जेका तहक़ीक़, ही तव्हांजो किताबु आहे अदब समाज ऐं साइंसी फ़लसफ़े जी इर्तिक़ा। ऐं ॿियो बि किताबु तव्हांजो शाह लतीफ़ ऐं सोशल साइंस लाइब्रेरी में हूंदो। पर तव्हां जेको भिटाई साहिब खे हिन अंदाज़ में जेका तहक़ीक़ कई आहे, तव्हां ॿियनि पासनि समूरनि खे ॾिठो हूंदो, जाइज़ो वरितो हूंदो, जेके ॿिया छापा आहिनि भिटाई जा, तव्हां उन खां पोइ ही किताबु लिखियो आहे। तव्हां छा सम्झो था, भिटाई खे कीअं ॾिसो था, ऐं हीअ जेका हिन खां अॻु में जेका तहक़ीक़ थी आहे उहा तव्हांजी नज़र में कीअं, कहिड़ी अहमियत रखे थी?
अदब जी दुनिया ॾाढो वक़्ताइतो ऐं ज़रूरी ऐं अहम सुवालु आहे साईं। बुनियादी तौर ते लतीफ़ साईं खे जेके बि शाइर मिलिया आहिनि न उहे हिकु त मज़हबी कंहिं न कंहिं हिंदू सिंधियुनि खां भले सवाइ भले भले उहे बि कंहिं न कंहिं मज़हब खां अड़ियल मज़हबी एप्रोच असांखे कंहिं पर्टिकुलरली कंहिं मज़हब ते तनक़ीद न आहे करणी हा मज़हबी एप्रोच धर्मी एप्रोच जंहिंजो साइंस सां ऐं अक़लियत सां तालुक़ु घटि आहे ऐं वहमनि सां वधीक आहे ऐं बिलीफ सां वधीक आहे। हिकिड़ी शइ इहा सम्झणी आहे अगरि लतीफ़ साईं खे ऐं उहे सभु मिलिया ऐं अगरि लतीफ़ साईं खे को फ्रेंच जेको आहे सो शारे बि मिलियो त उन्हनि जी अप्रोच बि उन ज़माने जे हिसाब सां एॾी वॾी का फिलोसॉफिकल ऐं साइंटिफिकल ऐं सोशल साइंस जे पैरामीटर त न हुई जंहिंजे करे लतीफ़ खे जेको ॾिठो वियो उहो इहो ॾिठो वियो त हर शइ मां हर शहर मां हर सुर मां ज़ोरी रुहानी रमज़ूं बयानु कयूं। हाणे सुर सामूंडी निज हिकिड़ो जिन्सी जमालियात जो रुमानियत जो जेको ज़ाल ऐं मुड़ुस जे जेको आहे विछोड़े जे उन पीड़ा जो सुर आहे अचे त झेड़ियांसि लाते ॾींहं घणा पसी वर ॿियनि जा अचनि सेकारा। हाणे ज़ाल ज़ात खे ॿियनि जा मुड़ुस ॾिसी करे जिस्म में जुंबश महसूस थी थिए इहो सेक्सुअल पासो आहे जिन्सी पासो आहे इहो हुनजो जमालियाती पर जेको अख़लाकियात जे मूजिबि ज़ाल जी हैसियत में आहे महबूबा जी हैसियत में बि न आहे ज़ाल जी हैसियत में आहे चए थी त साम्हूं थी सारे मथे तड़ गुज़ारियां मूंखे थी मारे उन्हनि सां थी ॻाल्हिड़ी। हाणे इन में बि ज़ोरी रूहानी जेका रमज़ रूहानी तशरीह इन क़िस्म जो लतीफ़ सां ज़ुल्म थियो हिकिड़ो इहो ज़ुल्म थियो जेको रिवायती जेको ॾहाकनि खां सदियुनि खां इहो ज़ुल्म थियो। ॿियो ज़ुल्म इहो थियो त हीउ जॾहिं खां हेक जे चेयरमैन जेको अताउल कहिड़ो हुयो अताउल अलाए कहिड़ो नालो हुओ उन जॾहिं खां PhD एमफिल ते जॾहिं प्रमोशन इंक्रीमेंट ऐं अपॉइंटमेंट यूनिवर्सिटी जे अंदरि जॾहिं खां शुरू कई तॾहिं खां हिन मुल्क में ख़ुशूसन उमूमन ऐं सिंध में ख़ुशूसन वॾी भीख थी वॾी भेल थी वॾो ज़ुल्म थियो वॾो नाहक थियो। यानी जेके माण्हू सखर में असांखे यादि आहे त डॉक्टर ढोर जा बि कंपाउंडर हूंदा रिढुनि ॿकरियुनि खे सुयूं हणंदा वेही उहे माण्हू तव्हांजा सिंधीअ जा PhD स्कॉलर थी विया लतीफ़ ऐं सचल ते PhD करे वेही रहिया अचे कुझु बि न किताब में कुझु बि न मतिलबु सचल जूं 80 कैफ़ियतूं 82 कैफ़ियतूं किथां आहियूं 79 ऐं 81 छो न थियूं ऐं कैफ़ियत जो तालुक़ु नफ़्सियाती जेको आहे शोबे सां आहे। कंहिं फ्राइड इहा ॻाल्हि कई आहे कंहिं एडलर इहा ॻाल्हि कई आहे कंहिं कार्ल युंग इहा ॻाल्हि कई आहे कंहिं जॉर्ज जेको आहे या जेको आहे एरिक फ्राम इहा ॻाल्हि कई आहे कंहिं ॻाल्हि कई आहे 80 कैफ़ियतूं कीअं या त कैफ़ियतूं आहिनि हज़ारे करोड़े जेतिरा लम्हा आहिनि ओतिरियूं कैफ़ियतूं या कैफ़ियतूं ॿ आहिनि हिकु ॾुख आहे ॿियो सुख ऐं सचल पाण चए सचल सारो ॾींहुं हाल न रहे हिकिड़ो 90 साल कॾहिं मन माकुड़ी कॾहिं केरु शी उनजी 90 साल जे क़रीब उमिरि आहे ऐं 90 साल जा ॾींहं कढो ऐं हर ॾींहं जी हो रुगो हिकिड़ी कैफ़ियत केतिरियूं कैफ़ियतूं हाणे इन क़िस्म जी PhD करायूं पोइ लतीफ़ सां ज़ुल्म थियो नाहक थियो ऐं सॼो माना तव्हां जेका बि PhD थीसिस खणो मोस्टली मां सभु नथो चवां के बहितरीन बि आहिनि मिसाल शाहनवाज़ सोढर जो कमु शानाइतो आहे डॉक्टर सदाए साहब जे लतीफ़ ते कमु अलदा बोए साहब जो कमु आहे अलदा बोए PhD लतीफ़ ते कोन्हे उहा कमु पर कमु ऐं तनवीर अब्बासी जो ख़ासि तौर ते तनवीर अब्बासी जो शारती शायरी बहितरीनु कमु आहे। ईअं रेयर कुझु कम जेके थिया आहिनि लतीफ़ साईं ते उहे अक़लियत पसंदि जा ऐं इन जो बुनियादु हक़ीक़त में ईमानदार मां ॻाल्हायूं त साईं जेम्स जो छो त साईं जेम्स हिन सॼे रूहानी जेको आहे खिलाउनि मां लाहे लतीफ़ खे ज़मीन ते बीहारियो धरतीअ ते बीहारियो उहा ॿी ॻाल्हि साईं जो पैगाम लतीफ़ उहो सिर्फ़ु कॉम्पल फ़िक्र जे इर्द गिर्द फिरे थो पर इहो बि हुनजी अक़लियत पसंदी जो पहिरियों क़दम हो जिथां मुतासिर थी हक़ीक़ी माना में आरीसर तनवीर ख़ुदि पलीयो ऐं ही सोढर ही सदाया या असां पोइ अॻिते वधियासीं पोइ असां हुनखे फिलोसॉफिकली साइकोलॉजिकली ॿियनि खोड़नि पासनि खां सोशोलॉजिकली ऐं सोशल साइंस जे पैरामीटर्स मूजिबि खणी हुनजी नई नई तशरीह ॾिनीसीं इन एंगल खां मूं पहिरियों दफ़ो सोशल में सोशल साइंस जी ज़रूरत महसूसु कई त लतीफ़ खे असां हिकिड़े सोशल साइंटिस्ट जी हैसियत में कीअं था ॾिसूं। मां हमेशह इहो तहरीर तक़रीर में चवंदो रहियो आहियां त जेके बि वॾा वलीअ नबीअ पैगम्बर ऋषि मुनी हुआ उहो गौतम बुद्ध खां वठी इहे सभु बुनियादी तौर ते पंहिंजे दौर जा वॾा सोशल साइंटिस्ट हुया समाजी मुफ़क्किर हुया जेतिरा बि पैगम्बर आहिनि हर धर्म जा नबी आहिनि वली आहिनि असांजे लाइ उहे मुहतरम आहिनि उहे पंहिंजे दौर जा वॾा साइंटिस्ट सोशल साइंटिस्ट हुया पंहिंजे दौर जा वॾा समाज सुधारक हुया तमामु वॾा उन्हनि पंहिंजे दौर जे दर्द खे पंहिंजे दौर जे मख़सूस जेका ज़मान मकान जी हालतुनि में मख़सूस समाजी वजूद ऐं समाजी शऊर जे पैराए में सम्झो बयानु कयो ऐं उनजी जेको आहे सो ओवरकम करण जी कोई कोशिशि कई उन्हनि मसइलनि खे ऐं उन्हनि खे बहितर बणायो ईअं जेको आहे सो लतीफ़ पंहिंजे दौर जो सोशल साइंटिस्ट हो ऐं मूं इहा शइ महसूसु कई हुई
त छो न लतीफ़ साईं खे सोशल साइंस जे पैरामीटर्स मूजिबि जेको आहे परखिजे, छो न हिननि जेका रवायती मज़हबी रूहानी ऐं जेका अकुल खां आरी या हिकिड़ी जेको जुगाड़ी जेका PhD एमफिल जेका उन जे पैरामीटर्स जे उन खां ॿाहिरि कढी अचे, पोइ मूं इन ते फिलासफिकल पिच ते लतीफ़ खणी आयुसि, माफ़ कजो त बाबा कलोड़ा दौर जो समाजी वजूद छा हो, उन जे मज़हर तौरु समाजी जेको शऊर हुयो करोड़ा दौर जो, उन मां लतीफ़ कीअं थो पैदा थिए, भई हिते हिकिड़े जीनियस शाइर जे ऐं शाइर फिलासफर जे, फिलासफर हिकिड़ो घणे भाङे असां वटि नसर में थींदा आहिनि, यूरोप मगरब जे अंदरि फिलासफर तक़रीबन नसर में ई आहिनि, पर पंहिंजे दौर जी समाजी बीहक किन ज़मान मकाननि में लतीफ़ जियां शाइरनि जी सूरत में फिलासफर पैदा कया आहिनि, यानी फिलासफी नसर बजाए शाइरी में बि आई आहे, प्रोज़ बजाए पोइम में बि आई आहे, ऐं लतीफ़ जी शाइरी उन लेवल जी आहे, कबीर जी शाइरी उन लेवल जी आहे, रूमी जी शाइरी उन लेवल जी आहे, बुल्ला शाह जी शाइरी उन लेवल जी आहे, वारिस शाह जी शाइरी उन लेवल जी आहे। अहिड़नि माण्हुनि खे असांखे माना सम्झणो पवंदो, या जेको आहे सो ग़ालिब जी शाइरी उन में बि वॾा फिलासफिकल ऐं नफ़्सियाती पहलू आहे, बलाज ऐं बलाजी उन ते रिसर्च बि थी आहे। ईअं इक़बाल जा कुझु तव्हां समेत, तव्हां तनक़ीद आहे, तव्हां समेत सिंध जी का बि तनज़ीम, सिगा हुजे, कल्चर डिपार्टमेंट हुजे, अदबी बोर्ड हुजे, कंहिं बि तनज़ीम अॼु ॾींहं ताईं मुंहिंजे हुन किताब जो मुहूर्त बि न करायो, हालांकि उनखे एवॉर्ड मिलणु खपनि, ऐं मुंहिंजी दावा न आहे, पर मुंहिंजी इहा जेका हिकिड़ी परसेप्शन आहे त मुंहिंजे ख़्याल में घटि में घटि मुंहिंजे दौर में शाह लतीफ़ सोशल साइंस खां वधीक लतीफ़ ते को अंग्रेज़ी उर्दू सिंधी में किताब न आयो आहे, या गुज़िरियल 10 सालनि 20 सालनि में न आयो आहे, मां इहो एतिरो सम्झां थो, मूं रिसर्च कई आहे न। ऐं लतीफ़ एवॉर्ड कहिड़नि माण्हुनि खे मिलियो, हुते सरदार शाह कीअं इस्तेमालु कयो, अकबर साहिब हुते असांखे कीअं नज़रअंदाज़ कयो, इनखे छॾियूं था, ख़ुशि हुजनि, असांखे हुनजे लाइ एतिरा हू भलो कमु था कनि पंहिंजे हिसाब सां, पर मुंहिंजी किताब सां माना इहा उन्हनि नाइंसाफ़ी कई। सो इन एंगल खां इहो वॾो अलमियो आहे त मां हिते ग्रुपनि जो माण्हू न रहियो आहियां, मां हिते जेको आहे फ़क़ीर तो हिकिड़ो फ़र्दु रहियो आहियां, हिते वॾियूं लाबियूं हूंदियूं आहिनि त माना अयाज़ गुल किताब लिखे नथो, ताज लाबी ठाहिणु शुरू नथो करे, ठगायो थिए थो त हुनखे जेको आहे वरी एवॉर्ड मथां मिलनि था, ऐं जेको आहे सो सॼी गुरबत अली सिंधी पाण खे सदाए सदारती एवॉर्ड वठो, अयाज़ गुल जेको आहे चवे त सिंध ऊची आहे, सिंध ऊची आहे, ख़बर तरी पइजे वञी सदारती एवॉर्ड वठी वेही रहे। हाणे इन क़िस्म जो माण्हू मां आहियां कोन, मुंहिंजो जेको वक़्तु आहे गुज़ारे भरी वञिबो, पर इहो आहे त यानी मुंहिंजी किताब खे अवामी पज़ीराई वॾी मिली, ऐं हुनजा ॿ टे जेको आहे सो एडिशन अची विया, पर हुनखे अदबी ऐं इल्मी ऐं तनज़ीमी लिहाज़ खां कंहिं बि सिंध जी जेको आहे सो धुर पंहिंजो न कयो, मूंखे इहो अफ़सोस आहे, ऐं मुंहिंजे मरण खां पोइ बि इहो अफ़सोस तारीख़ में रहंदो। तव्हां चओ पिया कुझु? साईं, मां जेको सुवाल करणु पिया चाहियो उनखे तव्हां पाण में ॻाल्हाए चुका आहियो। मुंहिंजे चवण जो मक़सदु हुयो त जेको शाह लतीफ़ एवॉर्ड ॾिनो अथऊं, हा, उहो मूसीकार हुजे या भिटाई जो मौक़िक़ हुजे, उन नुक़्ते निगाह खां मिलणु घुरिजे, या जीअं हाणे ॾिना पिया वञनि एवॉर्ड। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त मुमताज़ मौलाई जहिड़े माण्हू खे बि हिकिड़ो शाह लतीफ़ एवॉर्ड ॾिनो, पर तव्हां इन ते ॻाल्हाए बि आहियो काफ़ी अॻ में ई। मां पोइ बि ॻाल्हाइणु चाहींदुसि। साईं, अर्ज़ु इहो आहे त एवॉर्ड जो नालो या कंहिं वॾी शख़्सियत जे हवाले सां, कम जे हवाले सां हुजणु घुरिजे, मां अर्ज़ु कयां थो ॿई पहलू आहिनि हुनजा। जी जी। हाणे ईअं हूंदो आहे दुनिया जे अंदरि त को फ़र्दु आहे, वॾी शख़्सियत आहे, तारीख़ी, इल्मी, अदबी, या को इदारो आहे, उनजे नाले सां जेकॾहिं एवॉर्ड आहे त उन में वरी शोभा तय कया वेंदा आहिनि। मिसाल जे तौर ते असां वटि शाह लतीफ़ जो ज़िक्र तव्हां छेड़ियो आहे, सुवाल कयो आहे, शाह लतीफ़ एवॉर्ड ज़रूरी न आहे त रुगो शाह लतीफ़ सां सलाड़ियल कम खे ई ॾिजे, इहो ज़रूरी न आहे, हिकिड़ी शइ मां तव्हांखे वाज़े कयां, पर साॻे वक़्तु इहो ज़रूर आहे त सभ खां पहिरीं तरजीह वरी उन शइ खे ॾिजे जेको लतीफ़ सां सलाड़ियल कमु आहे, ऐं उन सां उन में कहिड़ियूं शयूं अची थियूं, उन में इहे शयूं अची थियूं, सभ खां अहम बुनियादी शइ, पहिरीं शइ, इब्तिदाई ज़रूरी लाज़िम शइ उहा इहा त जेको बि लतीफ़ ते ग़ैर मामूली तहक़ीक़ी ऐं इल्मी, ठीकु आहे, ईअं उनजी पहिरीं तरजीह लतीफ़ एवॉर्ड इहा हुजे त बाबा जेको माण्हू, जेको राइटर लतीफ़ ते ग़ैर मामूली ऐं वॾे में वॾो पंहिंजे दौर जो माना हिकिड़ो इम्तियाज़ी कमु खणी अचे, पहिरियों त इहो एवॉर्ड हुजे। ॿिए नंबर ते एवॉर्ड इहो हुजे त बाबा लतीफ़ खे जेको जंहिं फ़नकार ॻायो आहे, नयुनि धुनियुनि में, नयुनि कंपोज़िशन, नए रंग में, क्लासिकल ते था ॻाल्हायूं पाण, क्लासिकल ऐं नीम क्लासिकल ते, ऐं उन में वरी ॿिनि क़िस्मनि जा फ़नकार अची सघनि था। हिकिड़ा बिल्कुलु क्लासिकल, जीअं असां वटि उस्ताद गफ़ूर सुमरो आहे, शफ़ी फ़क़ीर आहे, नजीब फ़क़ीर आहे, रफ़ी फ़क़ीर, या घणा वाहिद शारी, उस्ताद हनीफ़ सीनियर माण्हू आहे, खोड़ अहिड़ा क्लासिकल रागी जेके उस्ताद नज़र अली ऐं पंहिंजो ज़ुल्फ़कार अली गज़ब था ॻाइनि, या उस्ताद हैदरी आहे, खोड़ अहिड़ा सिंध में क्लासिकल। हाणे इहो उन रंग मां हुजणु खपे, ऐं हिन साल रजब खे मिलियो आहे, इहा सुठी ॻाल्हि आहे।
रजब साईं जी डिज़र्ट, ठीकु आहे। ॿियो पैमानो इहो हुजे त बाबा जंहिं फनकार लतीफ़ खे वधि में वधि ॻायो अवार्ड उन लाइ हुजे। वरी हुन में ॿियो रंग क्लासिकल खां पोइ इहा कैटेगरी हुजे त बाबा उहो सूफ़ी रंग, मिसाल सोहराब फ़क़ीर खां वठी असां वटि। हाणे सोहराब फ़क़ीर जो राणो तव्हां ॿुधो, हाय हाय बिस्मिल्लाह सुभान अल्लाह, हुनजी सुहिणी ॿुधो, हाय हाय हाय, हुनजो सुर सामूंडी ॿुधो त हिन जो पंहिंजो सुर सामूंडी वरी हिन जो मां ॿुधो आहे फ़क़ीर मूं वटि रोज़ मां ॿुधंदो, नालो विसरियो अथव, ठीकु आहे। ॿी कैटेगरी, टी कैटेगरी इहा हुजे, पहिरीं जेको आलिम ऐं दानिश्वर स्कॉलर आहे ऐं उन जुगाड़ी PhD न हुजे, रुगो रेफरेंस सां भरियल पर हक़ीक़ी माना में कमु हुजे, हिते जुगाड़ी कमु थिया आहिनि। हिकिड़ो उहो पहिरियों पैमानो। ॿियो पैमानो क्लासिकल गायकी लतीफ़ ते। टियों पैमानो सूफ़ी गायकी लतीफ़ ते, हुन में माजी फ़क़ीर हुजे हिन दौर जो, या जेको वज़ीर अली शाह हुजे, या जेको आहे हू लगारी कहिड़ो आहे फुडल हुजे, या केर बि हुजे, जेकॾहिं उन्हनि को लतीफ़ खे जदीद पंहिंजे नई धुननि में नई कंपोज़िशन्स में ॻायो आहे त उहे डिज़र्व था कनि। हाणे टे पैमाना त इहे हुजनि लतीफ़ जे मुताबिक़। उन खां पोइ वरी हिकिड़ो तयन हुजे त बाबा हिन दौर जो वॾो शाइर जनरली, पोइ उहो गज़ल में आहे, भाई में आहे, बैत में आहे, कंहिं में बि आहे, बाबा उन पंहिंजे दौर जे मिसाल 2020-21 जे बहितरीन शाइर जो लतीफ़ अवार्ड तर्जुमानी करण ऐं एग्ज़ैक्टली मख़सूस फील्ड में बाबा 2020 जो या 21 हले थो, 2021 जो वॾे में वॾो जेको आहे सो नाविल निगार कहिड़ो थो थिए, बहितरीन नाविल कहिड़ो थो ॾिए, उनखे लतीफ़ अवार्ड ॾेई सघिजे थो। बाबा 2021 जो वॾे में वॾो जेको आहे कहाणी निगार माना शॉर्ट स्टोरी राइटर कहिड़ो आहे, उनजो किताबु कहिड़ो आयो आहे, वरी उनजी जेका थियणु घुरिजे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां विच में चई वञा, इहो ख़तमु थियणु घुरिजे त लतीफ़ अवार्ड जा जज वेही इहो दलील ॾियनि त साईं असांखे फलाणे राइटर किताबु न मोकिलिया, किताब का राइटर छो मोकिले, तव्हां पिने थो ऐं तव्हां को अधे वहशत में था गुज़ारियो। इहो चवनि अकबर लगारी साहब हुजे, सरदार शाह हुजे, उन्हनि खे साजिद उमिरो किताबु छो मोकिले त मुंहिंजो किताबु जेको आहे तव्हां अवार्ड में शामिलु कयो। छा हू हिन दौर में जेको आहे सो कंहिं डार्क एज में था रहनि, हुनखे ख़बर न आहे त कहिड़ो किताबु छपियो आहे, पाण घुराइनि, अख़लाक़ी तौर ते पाण घुराइनि, सर्च कनि त बाबा लतीफ़ ते कहिड़ो किताबु आहे, लतीफ़ ते कहिड़े फनकार ॻायो आहे। उन खां पोइ जेको आहे बाज़ाब्ता जेको आहे उन रिसर्च कमेटी पाण रिसर्च करे। ऐं हीअ त सोशल मीडिया जो दौरु आहे, असांजा किताब लॻा पिया आहिनि, जेको आहे हर हिकु वाल ते हज़ारे माण्हू शेयर था कनि, हुनखे ख़बर नथी पए छा लतीफ़ तव्हांजो किताबु आहे, उनखे शामिल ई न कयो वियो आहे। तंहिंजे करे इहो हलमियो। ख़ैर हाणे अचूं था उन ॻाल्हि ते त माना ईअं नाविल ते लतीफ़ अवार्ड ॾेई सघिजे थो, लतीफ़ अवार्ड जेको आहे सो शाइरी ते ॾेई सघिजे थो, लतीफ़ अवार्ड जेको आहे सो तव्हांजो कालम निगारी में ॾेई सघिजे थो, सहाफ़त में ॾेई सघिजे थो। बहितरीन सहाफ़ी सिंध जो जंहिं सिंध जे मसइलनि खे कयो आहे, कमु कयो आहे, उनजे हिसाब सां मिसाल निसार खोखर आहे मशहूरु आहे, या हिते जेको आहे लालो असलम आहे, या हिते पनवाकिल जा दोस्त आहिनि लालो असद सॉरी, ऐं इन क़िस्म जा ॿिया। ऐं ईअं मुख़्तलिफ़ फील्ड्स थी सघनि थियूं साईं, ईअं मुख़्तलिफ़ फील्ड्स थी सघनि थियूं। सिंधी अदबी संघ जो बहितरीन वर्कर या बहितरीन ऑर्गेनाइज़र या बहितरीन जेको सेक्रेटरी जनरल कहिड़ो आहे उनखे ॾेई सघिजे थो। ऐं सिका जे प्लेटफॉर्म तां कहिड़े माण्हू सिंध जी बहितर जेको आहे सो इल्मी ख़िदमत कई आहे, ॿियो रोशन तारा जहिड़ा स्कूल खोलिया अथऊं, उन्हनि खे बि ॾेई सघिजे थो। अवार्ड जी वॾी फील्ड आहे साईं। ऐं अञा ॿी ॻाल्हि, अमली तौर ते समाज में बाबा कहिड़ा वॾा सुठा डॉक्टर, मिसाल कहिड़ो आहे डॉक्टर साईं रिज़वी, रिज़वी खे मेडिकल जी जेका इंसानी ख़िदमत जे हुन में ॾेई सघिजे थो। ईदी जहिड़े माण्हू खे तव्हां लतीफ़ अवार्ड ॾेई सघो था बाबा इंसानी ख़िदमत जी बुनियाद ते, इंसानियत जी बुनियाद अवार्ड जूं अलाए केतिरियूं। इवन अदाकारी में ॾेई सघिजे थो साईं, बहितरीन अदाकार। वरी अदाकारी में तव्हां मेल फीमेल अलॻि कयो, सिंधी ड्रामे में इनवॉल्व बाबा सिंधी ड्रामो किथे बीठो आहे, उनजो बहितरीन अदाकार कहिड़ो आहे, उनजी बहितरीन अदाकारा कहिड़ी आहे। तंहिंजे करे लतीफ़ अवार्ड त माना हिते त माना नानी वेड़ो आहे, भत आहे, उहो भत जंहिंखे वणे जेको आहे नानी दुनिया मां कढी ॾे, जंहिंखे वणे न ॾे। ईअं न हुजणु घुरिजे न। उनजो क्राइटेरिया हिकिड़ी जेका हुजे उहा अदुल इंसाफ़ मयार ऐं मेरिट ते बीठल हुजे। इहो आहे लतीफ़ अवार्ड जो तमामु वॾा पासा। लतीफ़ अवार्ड अलाए केतिरो थी सघे थो। ॿियो कुझु जेको जदीद सिंधी अदब अचे थो या हाणोके दौर में लिखियो वञे थो, मुंहिंजो त मौक़ुफ़ अॻ में बि आयो त जेका असांजी पुराणी टही आहे, जेके सीनियर अदीब आहिनि, उहे जॾहिं को इंटरव्यू ॾियनि था, गुफ़्तगू कनि था, उहे चवनि था त असां खां पोइ अदब सरजे ई कोन। ऐं ॿियो ख़ासि तौर ते चवंदा त मज़ाहिमती अदब आहे ई कोन। मां हीउ जेको वाक़ियो थियो आहे, जोखे शहीद नाज़िम जोखे जो क़तल, या फमीदा अदी फमीदा ख़्याल जो जेको क़तल थियो आहे, या ॿिया जेके वाक़िया थियनि था, जॾहिं फेसबुक ते वेहूं था, सोशल मीडिया जी दुनिया ते चवंदा अलाए केतिरी शाइरी अचे थी, कालम अचनि था पिया। तव्हांजी त ख़ुदि शाइरी जेको अर्बन जे हिते आमद जे हवाले सां अॻ में ई इन्हनि हालतुनि खां ठाकी अचे थी, जेको तव्हांजो गज़ल मशहूरु हुयो हिकिड़ो। त
ऐं मूं राति ॾिठो डॉक्टर मुश्ताक फुले जी शाइरी, अली आजिज़ नाले को शाइर हो, ॿिया काफ़ी माना घटि में घटि 15-20 शाइर ॾिठा जन मथां जेको आहे सो हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे। तव्हां छा था जीअं गुलाम नबी मुग़ल साहिबु चयो त मज़ाहिमती अदब त अचे ई कोन थो, छा हिन में को गैप आहे या उहो जेको मज़ाहिमती अदब छपिजे थो उन खे हू मयारी अंदाज़ नज़र सां ॾिसी करे चवनि था त बाबा हीअ अदब आहे ई न? साईं अर्ज़ु इहो आहे त मज़ाहिमती अदब जेतिरो सिंधी अदब ॾिनो आहे न, मां नथो सम्झां त सॼे बरे सग़ीर में को गुज़िरियल 2 सदियुनि में कंहिं समाज ऐं अदब ॾिनो हुजे, कंहिं ॿोलीअ ॾिनो हुजे। यानी उर्दू ॿोली खणी अचो, पंजाबी ॿोली खणी अचो, सराइकी ॿोली खणी अचो, पश्तो ॿोली खणी अचो, बलोची ॿोली खणी अचो, हिन सॼे जेको आहे बरे सग़ीर में स्पेशली साउथ एशिया में सॼे हिंदुस्तान में सभु रियासतूं खणी अचो, जेतिरियूं बि आहिनि सूबा त 24 रियासतूं अलाए केतिरियूं, जिते अंदरि क़ौमी तइदाद जी ॾेढ भले उन्हनि खे खणी अचो, तामिलनि खे खणी अचो, तव्हां उहो जेके ॿिया आहिनि वेड़ा त कहिड़ा आहिनि कम्यूनिस्ट, उन्हनि खे खणी अचो। जेतिरो सिंधी ॿोली मज़ाहिमती अदब गुज़िरियल 1 सदीअ में ॾिनो आहे, एतिरो मां सम्झां थो दुनिया में शायदि ई कंहिं क़ौम जी ॿोलीअ ॾिनो हुजे, कंहिं समाज ॾिनो हुजे, कंहिं अदब ॾिनो हुजे। सिंधी अदब एतिरो बैतो चयो, उन बैतो हिकिड़ो मिलियो आहे, उब सभु कयूं चो बनऊं चो कोई सूर्य सिर संदो मोए में मथे थियो, इन खां वधीक मज़ाहिमत कहिड़ी आहे? इन खां वधीक जेको आहे केॾारो कहिड़ो आहे? उन खां पोइ साईं बाप उन खां पोइ केॾारे जेको तसलसुल हले थो उहो जेको अचे थो असां वटि कहिड़ो हुयो न साईं, उन खां अॻु में लतीफ़ खां अॻु में केदारे जो हुयो, केदारे जो वॾो माण्हू मूंखे नालो विसरियो थो, उन खां पोइ वरी केदारो इत्तिका करे लतीफ़ जेको जमालियाती रंग थो करे, वरी ख़लीफ़े नबी बख़्श वटि केदारो ख़ालिस्तन क़ौमी थो थी वञे। अञा लतीफ़ वटि मज़हबी रंग ज़रूरु आहे केदारे में, हालांकि केदारे जो तालुक़ु मज़हबनि सां न आहे। मां वाज़े थो कयां त हुसैन जेको आहे इश्तिहारो आहे, हुसैन जो कंहिं मज़हब सां तालुक़ु न आहे, यज़ीद जो कंहिं मज़हब सां तालुक़ु न आहे, यज़ीद बि इश्तिहारो आहे, हू हक़ जी अलामत आहे, हू नाहक जी अलामत आहे, हू सच जी अलामत आहे, हू कूड़ जी अलामत आहे। क़ुर में बि आहे ज़ाकुल बातिल इनल बातिल कान ज़हूका आयत आहे, शायदि मां थोरो भुलां थो त तहक़ीक़ बातिल गुम थी वञण लाइ, हक़ जेको आहे ग़ालिब पवण लाइ। इन करे हाणे अचूं था इन सॼे जेको आहे फेनामिना खे, त भागो बान खां वठी तव्हांजो जेको आहे सो लतीफ़ खां पोइ ख़लीफ़ा नबी बख़्श ऐं शेख हयाज़, उन खां पोइ ही हेॾा वॾा शाइर वेंदे सरकश सिंधीअ ताईं, तव्हांजो उस्ताद बुख़ारी ताईं, असां ताईं, मतिलबु मज़ाहिमती शाइरी त आहे हिकिड़ी ॻाल्हि। वरी मज़ाहिमती जेको आहे तव्हांजो नाविल जेको जंहिंजी फील्ड जो मुग़ल साहिबु पाण, मुग़ल साहिब जा पंहिंजा नाविल जेके उन्हनि में मज़ाहिमत मौजूदु आहे, उन्हनि में तारीख़ मौजूदु आहे, क़ौमी तारीख़ मौजूदु आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त गुलाम नबी मुग़ल साहिब जे हिकिड़े नाविल ते उहा मौज मूंखे रिज़र्वेशन ने मूंखे तनक़ीद आहे उन ते हमा मंसूर हज़ार साईं जी नाविल ते, ऐं साईं ताज़ो नाविल बि हिकिड़ो सलीम जो ॿियो बि नाविल मोकिलियो, उहो अञा मूं यूनिवर्सिटी में पियो मां पढ़ियो न आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे मूंखे कुझु रिज़र्वेशन आहिनि त हू छा लतीफ़ सूरे बादशाह जेम्स सभिनी ते तनक़ीद करे थो, पर पली जे हिसाब सां तनक़ीद नथो करे, शागिर्द सां पली साहिब मथे थो खणी। हालांकि सूरे बादशाह जे ॾाढो त मां चवंदो आहियां उन दौर में साईं जेम्स कुझु न, पली जो वीचारो सफ़ा कुझु न, उनखे का हैसियत न आहे, पर सूरी बादशाह उन ते बि तनक़ीद करे सघे थो, राजा ॾार ऐं दूल्हे दर खां ते मुग़ल साहिब करे सघे थो, पर पली जे त न। इन करे इहा पली जी स्ट्रेन त बि ग़लति आहे। ईअं जेकॾहिं का जेम्स ट्रेन त हुजे हरूभरू जेका ज़ोरीअ जेको आहे हाजी पंहिंजो सारी जेके चइबो आहे बुग़्ज़ मुआविया वारी, ऐं इहो न हुजणु घुरिजे, या हुबे अली वारी न, ईअं न हुजे। तंहिंजे करे अचूं था नाविल ते, त नाविल में तव्हां ॾिसो अली बाबा जो मोहन जो दड़ो नाविल छा आहे, आगा सलीम जो जेको आहे सो हमा उस्त छा आहे, या सिराज जा जेके ॿ वॾा नाविल, कमाल जा नाविल, मरण मूंसी आ ऐं पढ़ाॾो सोई सघ, ग़ज़ब आहे। ऐं तव्हांजो वरी जेको उन्हनि खां अॻु में जेको वाक़ियो थियो असां अंग्रेज़ दौर में हुर तहरीक ते सॼो जेको आहे नाविल सांगड़ कहिड़ी मज़ाहिमत खपे मुग़ल साहिब, सॼो सिंधी त मज़ाहिमत सां भरे पियो आहे, नसर तो भरे पियो आहे, सियासी अदब तव्हां जीअं सभु किताब खणी, कहाणी मज़ाहिमती, नाविल मज़ाहिमती, शाइरी मज़ाहिमती, गज़ल मज़ाहिमती, वाई मज़ाहिमती, बिल्कुलु मां आख़िरी जोर चवंदो मज़ाहिमत सां भरे पियो आहे। इन हवाले सां मां इहा रिक्वेस्ट कंदुमि मुंहिंजो जेको मज़ाहिमती शाइरी वारो मजमूओ आहे सिंगाला जी में फाइल नंबर 190 जे तहत जमा आहे, मां साज़ी साहिब खे इहा रिक्वेस्ट कंदुसि तव्हां उनजो मुतालो कयो त मुंहिंजो मज़ाहिमती अदब, मज़ाहिमती शाइरी मां सम्झां थो सभ खां वधीक जेका मज़ाहिमती शाइरी क़याम दौर में दोस्तों
कंदासीं कंहिं अहिड़ी गुफ़्तगू सां जंहिंमां असां अॻिते वधण जा पंहिंजा दग ऐं रस्ता बेतरा महिरबानी सदाईं करे